अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार खां पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। सादात जमायत एताज जो सरबराह डॉक्टर पीर ताज शाह जिलानी सरदार अली ॾिनो लेगारी जी दावत ते धिंगाणो बोज़दार पहुतो। उन मौक़े ते रईस मौला बख्श लेगारी, रईस कालू खान लेगारी, रईस गुलाब खान लेगारी, रईस गुलन खान लेगारी, रईस कायम खान बेरानी, अब्दुल गफूर कमरानी, तर्जमान डॉक्टर तालिब हुसैन लेगारी, सेठ अमानुल्लाह खान लेगारी, मौलाना बलोच साहब, सोशल मीडिया अदाकार रईस सदीक खान लेगारी, डेरा गाज़ी खान जा मेहमान ऐं ॿिया इलाइक़े जा मोज़ीज़ीन मौजूद हुआ। सादात जमायत इत्तेहाद जे सरबराह डॉक्टर पीर ताज शाह जिलानी जो सरदार अली ॾिनो लेगारी शानदार इस्तक़बाल कयो। डिनर खां पोइ सरदार अली ॾिनो लेगारी चयो त धिंगाणो बोज़दार जी आवाम हिक ॿिए सां प्यार कंदी आहे। धिंगाणो बोज़दार जी आवाम जा थोराइता आहियूं। जन मूं ते एतमाद करे मक़ामी चूंडुनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ खे कामयाबी ॾियारी। सादात जमायत इत्तेहाद जे सरबराह डॉक्टर पीर ताज शाह जिलानी चयो त सरदार अली ॾिनो लेगारी हिकु मुहिब वतन पाकिस्तानी आहे। सरदार अली ॾिनो लेगारी जी टीम जी पाकिस्तान सां मोहबत ऐं सालमियत में पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। तर्जुमान सरदार अली ॾिनो लेगारी डॉक्टर तालिब हुसैन लेगारी चयो त धिंगाणो बोज़दार जी आवाम अमुन पसंद आहे ऐं दिफ़ा पाकिस्तान विंग जे सरबराह डॉक्टर पीर ताज शाह जिलानीअ जी क़यादत में पाकिस्तान जूं ख़िदमतूं जारी रखंदी। डॉक्टर पीर ताज शाह जिलानी हर मज़हब, हर फ़िरक़े ऐं हर कम्यूनिटी सां प्यार कंदड़ शख़्सियत आहे। पीर साहब पाकिस्तान जे दिफ़ा ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करियो आहे। असां डॉक्टर पीर ताज शाह जिलानीअ खे सलाम पेश करियूं था।